अदा से छो परेशान आयो एतरो अदा से परेशान आया इन जे करे ई लेबोरेटरी टेस्ट मोकलियो से उन जे रिजल्ट कोन आए खबर ना है ई दिसो था प्यास जे मुल्क में कोरोना वायरस जो भी छो आए अदा से अजी परेशान थे आयो असा उन मालिक जा उम्मती आयो मुसलमान आयो असा के पाजे ईमान ते थोड़ो रनो पे यकीन कयो का असा के कुछ भी न थींदो अदा साईं ये गाल तो सही आ पर इलाज कराने दी सुन्नत आ लाजमी आ बारा का परेशान तो इंशाअल्लाह जेके टेस्टू इंदियो वो सही इंदियो बराबर तवा ये जांच करे वठो कयो तो ये मोबाइल वठो गलायो अपने बैटरी वाले सां अस्सलाम वालेकुम सर सरे मुझे बड़े ब्रदर जी कुछ ब्लड टेस्ट करानी हुई जो बता रहे लेबोरेटरी उमानी वास्ते हाँ सर जी सर हाँ जो सुबह जो मोकले से सर अच्छा सर ना यार ना सर ना चलो ठीक है सर रब पाक रहम करो सर रब पाक रहम करो ना घबराने की का भी ओके अदा साईं दीवाल घबराने जी का भी जरूरत न है सो टेस्टू कुछ आयो है वो सही आयो है कुछ में हकीकत चओ था हकीकत है परेशान न थियो थोड़ो ये ॿुधाइनि था त वायरस जो थोरो असर आहे सो घबरायो न परेशान न थियो वायरस ॿुधाइनि था परेशान न थियो को भी मसलो न आहे सो कुछ एहतियात करणो पवंदो इलाज आहिनि हर बीमारी जो इलाज आहे सो टेंशन यार तो बड़ा सफ़ा पढ़ती हो अहिड़ी का ॻाल्हि न आहे पंज वक्त नमाज पढ़ो इबादत कयो सो थोड़ो इबादत के भी टाइम दियो रब पाक भलाई करो अदा साईं ये गाल तव्हांजी सही आ पर परेशानी त थींदी ये इंसान की कुछ पंहिंजी कोताहियूं हूंदियूं आहिनि जेकी उनमें मुब्तला थी वेंदो आहे असां उनजी यादि अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर असांखे परेशानी जी मुसलमान आहियूं असांखे पंहिंजो ईमान ते यकीन आहे असांखे कुझु बि न थींदो ठीकु आहे उते निमाज़ कयो आखिरी हाँ बस आशिक हसन केड़ा हाल थी साईं रस ठीक ठाक शुक्र है मालिक करम ॿुधो त तव्हांखे कोरोना वायरस जी बीमारी रस बिल्कुल कोरोना वायरस जो असर हुयो पर हाणे नाही अल्हम्दुलिल्लाह इहा जर ख़ुशी जी ॻाल्हि आहे तव्हां ॾे इहो कीअं पर ख़ैर थियो रब पाक ते यकीन करे इबादत कई नमाज शुरू कई पंज वक्त नमाज पढ़ण सां ऐं बावज़ू रहण सां इहा बीमारी ख़त्म थी वई मुबारक हुजनि दोस्त ऐं असां बि अॼु खां वठी इबादत कंदासीं तव्हां सां वाइदो रहो ओके अस्सलाम वालेकुम दोस्तों जीअं त ही असां मैसेज ॾिनो आहे सोशल मीडिया ते पंहिंजे दोस्तनि खे ऐं हुन खां पहिरियां असांजे चैनल खे ताज टीवी खे सब्सक्राइब कयो लाइक कयो असांजे मैसेज जो मक़सदु इहो आहे त इबादत में अचो नमाज़ पढ़ो क़ुरान पाक पढ़ो असां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं असां मुसलमान आहियूं असां इन बीमारियुनि खां छो घबरायूं हर बीमारी जो टोड़
इबादत ई आहे। दोस्तो असांजो मैसेज ॾियण जो इहो ई मतिलबु हुयो त रब पाक जी इबादत कयो, 5 वक़्त निमाज़ ऐं क़ुर शरीफ़ जी तलावत कयो। कहिड़ी किरोना काॾे विधी आहे ख़तमु थींदी ज़रूरु इनशाअल्लाह। बिस्मिल्लाह करे तव्हां क़ुर शरीफ़ खोलो ऐं निमाज़ पढ़ो।